ॾेईंदासीं कुझु न खणी वेंदासीं कुझु ॾेईंदासीं कुझु न खणी वेंदासीं कुझु ॾेई वेंदासीं कुझु न खणी वेंदासीं कुझु ॾेई वेंदासीं कुझु न खणी वेंदासीं ॿूरा आहियूं ॾेई मेवो ऐं छणी वेंदासीं नाले वारे आलिम शाइर मुहक़िक़ मुतरजम लतीफ़ियात जे माहिर ऐं सचल शनास डॉक्टर तनवीर अब्बासी जो असुल नालो नूर नबी अब्बासी हो। हिन 7 डिसंबर 1934 ईस्वी ते ज़िले ख़ैरपुर जे हिकु नंढड़े शहर सूबे देरे में गुल मोहम्मद अब्बासीअ जे घर में नंबर को साधु हीरानंद अकेडमी कराचीअ मां प्राइमरी तइलीम हासिल कयाई। मैट्रिक जो इम्तिहान NGV हाई स्कूल कराचीअ मां पास कयाई। इंटर साइंस DG सिंध गवर्नमेंट कॉलेज कराचीअ मां ऐं MBBS लियाकत मेडिकल कॉलेज मां जामशोरे मां पास कयाई। डॉक्टर तनवीर अब्बासी शागिर्दी वारे ज़माने खां शाइरी कंदो हो। इब्तिदा में रिवायती शाइरी कयाई पर अॻिते हली सिंधी जदीद शाइरी में नवां लाड़ा आंदा। उन करे संदसि शाइरी सिंधी अदब में नई हैसियत सां उजागर थी। डॉक्टर तनवीर अब्बासीअ ऐं शमशेरुल हैदरीअ सिंधी शाइरीअ ख़ासि करे नज़्म ऐं आज़ाद नज़्म में नवां तजुर्बा मुतारिफ़ कराया। सिंधी अदब जॾहिं विरहाङे खां पोइ नए सिरे उसिरी रहियो हो तॾहिं तनवीर अब्बासी उन्हनि आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि अदीबनि शाइरनि मां हो जेके सिंधी अदब जी बका लाइ जदोजहद करे रहिया हुआ। हिन जो शुमार सिंध जे वॾनि शाइरनि में कयो वञे थो पर शाह जी शाइरीअ ऐं सचल सरमस्त ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़कीर हिस्बाणी नानिक यूसुफ ऐं ॿियनि ते संदसि तहक़ीक़ ऐं काविश खे अहम ऐं मुनफ़रिद स्कॉलर वारी हैसियत ॾियारे छॾी। सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल 11 सालनि ताईं रहियो। इल्मी अदबी पूरे जो वजूर कुझु हिन रीत आहे। पहिरियों किताब रगूं थियूं रबाब शाइरी जो किताब 1958 में, ॿियो किताब शेर जे नाले सां 1970 में, टियों जे मारिया न मौत वेटनामी नाविल जो तर्जुमो 1973 में कयाई। 12 ॿोल चूंड ऐं तरतीब 1973 ईस्वी। शाह लतीफ़ जी शाइरी तहक़ीक़ जुल्द 1 1976 ईस्वी। शाह लतीफ़ जी शाइरी जुल्द 2 1985। शाह लतीफ़ जी शाइरी जुल्द 3 1989 में गॾियल तौर आयो। सिज तिरीअ हेठां शाइरी 1977 ईस्वी में। जदीद सिंधी शाइरी चूंड ऐं तरतीब 1981। ख़ैर मोहम्मद हिस्बाणीअ जो कलाम तरतीब 1983 ईस्वी में। नानिक यूसुफ जो कलाम मुरतब कयाई 1982 ईस्वी। डोरे डोरे ॾे सफ़रनामो 1984। हीअ धरती शाइरी जो किताब 1955। तनवीर जे शेरी कुलियात 1989 में। तिरवरा अदबी मज़मून ख़ाका यादगिरियूं ऐं सफ़रनामे जो 1988 ईस्वी में। साजन सूंह सुरत शाइरी जो 1996 ईस्वी। सपने खां सुहिणी साबिया तकरीरूं ऐं लेक्चर 2002 में। ऐं वीहूं अथसि सचल जो रिसालो अणछपियल जेको तरतीब ॾिनल अदब जदीद ॿोलीअ कल्चर क्लासिकी शाइरी ऐं ॿियनि मौज़ूअनि ते संदनि सने मकाला मज़मून ऐं मुहाग लिखियल आहिनि। 20वीं सदीअ जो हीउ ॾाहो इंसान 25 नवंबर 1999 ईस्वी ते इस्लामाबाद में लाॾाणो करे वियो। तनवीर अब्बासी वसियत कई हुई त वफ़ात बाद संदसि लाश मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि खे तजुर्बा करण लाइ ॾिनी वञे पर उन ते अमल न थी सघियो। अलबत संदसि आख़िरी ख़्वाहिश हुई त संदसि अखियूं ऑपरेशन ज़रिए कंहिं मोहताज खे ॾिनियूं वञनि। संदसि वसियत ते अमल कयो वियो ऐं संदसि अखियुनि सां अॼु हिकु नियाणी ऐं हिकु नौजवान हिन दुनिया खे ॾिसी रहियो आहे। तनवीर अब्बासीअ जी आख़िरी आरामगाह इस्लामाबाद में आहे। ऐं सम्झा थो त तनवीर अब्बासी सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो ख़ूबसूरत रेशमी लहजे वारो शाइर ऐं हुनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। पंहिंजी हिकिड़ी हुस्ना की आहे तनवीर जी, तनवीर जे नाले सां सुञाती वञे थी।
ऐं आउं सम्झां थो त तनवीर रुगो शाइर न पर सां गॾु हिकिड़ो बहितरीनु नक़ाद ऐं मुहक़िक़ बि आहे जंहिं तमामु सुठो लिखियो आहे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते स्पेशली हुनजा जेके भिटाई सरकार ते जेको हुनजो कमु आहे उहो मूंखे वधीक माना मोहे थो। हूअं हुनजो जेको सफ़रनामा उहे बि सुठा पर भिटाई ते जेको आहे हिकिड़ो किताब अथसि आयल तमामु सुठो जंहिंमें भिटाई ते मुंहिंजे ख़्याल में ॾहाको बल्कि 15 खनि ॾाढा शानदार क़िस्म जा मज़मून तनवीर जा जेके मूं पढ़िया त मूंखे ख़ुशी इहा थी त भिटाई ते जेका तनवीर जी जेका राय आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे, घणनि खां बहितर आहे। खोड़ सारा जेके भिटाई जा मुहक़िक़ आहिनि उन्हनि पंहिंजी जेका आइडियोलॉजी आहे या पाण जे ख़्याल जा माण्हू आहिनि उहो सॼो ख़्यालु उन भिटाईअ जे माना खाते में ॻणाए छॾियो आहे, जंहिं करे उहा का एतबार जोगी तशरीह मूंखे न लॻंदी आहे। पर तनवीर जी जेका तशरीह आहे भिटाईअ ते उहा मूंखे ॾाढी वणी। अच्छा बाक़ी इन्हनि जेके इहे मज़मून आहिनि फ़क़ति हिकिड़ो मज़मून जेको तनवीर भिटाई जी शाइरीअ में जेको सुर जेको जाम जे हवाले सां आहे यारो जाम कुल्हे में ऐं नूरीअ वारो जेको सुर आहे उन ते जेका तनवीर जी जेका तनक़ीद आहे उहा रवायती तनक़ीद आहे। जेका तनक़ीद ॿियनि बि कई आहे मिसाल तरह उन्हनि बि ईअं ई चयो आहे त भई उन में सुर में जेको भिटाई नूरीअ खे हिकिड़ी कमज़ोर ऐं मिनथूं कंदड़ ॻारो ॻिचे में विझंदड़ हिकिड़ी औरत करे पेश कयो आहे भिटाईअ ऐं इहो माना भिटाई हिकिड़ी नाइंसाफ़ी कई आहे ऐं जाम खे उन वॾो हिकिड़ो अहम हिकिड़ो हंब माना ॼण त साबित कयो आहे। हालांकि ईअं कान्हे, असल में छा आहे त भिटाई जे बारे में जेका असांजी राय आहे असांजो ख़्यालु आहे ज़रूरी न आहे त असांजो उन लेवल ते हुजे जिते भिटाई आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे भिटाई जॾहिं इन शइ ते ॻाल्हाए थो त इहा जेका नूरी आहे इहा बि हिकिड़ी अलामत आहे, आजिज़ीअ जी मोहबत जी प्यार जी अलामत आहे ऐं जेको जाम आहे उहो प्यार जी अलामत आहे, उहो बि ख़ुदि अरपना जी अलामत आहे। पर हुननि इन खे बि पंहिंजे हिकिड़े तनाज़ुर में वञी खयो आहे जेको माना सियासी नियत जो जीअं हुजे रायो अवान आयो त पंहिंजी दिल बहारनि सां था विंदरायूं, अवान आयो त पंहिंजी दिल बहारनि सां था विंदरायूं, असां ॾे अवाईंदो बहारनि खे न ॾिसंदासीं, अवान आयो। एॾो अरसो काथे हेॾो अरसो काथे हुए तूं मन पे तड़पियो काथे हुए तूं, अर्शन ताईं पहुतो हूंदो मुंहिंजो सुॾको काथे हुए तूं, हर पाछे खे मूं पे भायो तुंहिंजो पाछो काथे हुए तूं, मूंसां मुंहिंजी तन्हाई हुई, मूंसां मुंहिंजी तन्हाई हुई, सावण बरसियो काथे हुए तूं, मात फलोरियो राति हुयो रे, मात फलोरियो राति हुयो रे, सपनो सपनो काथे हुए तूं, एॾो अरसो काथे हुए तूं मन पे अलाए छो मोह लथल आहे ऐं वेठी आहे वेस कारे में, निहारे हूअ पई मूंखे चवे थी कुझु इशारे, आई जे वेझड़े जे कर असां ते कुर्ब थी पवंदा, आई जे वेझड़े जे कर असां ते कुर्ब थी पवंदा, पतो पइजी सॼो वेंदो टुटी आहे कीअं सहारे, जोगी ॾिस असांजे हथनि में छा लिखियल आहे ख़बर ई कान थी का पए, लिखियल छा आहे सितारे, भला को विख ई खणजे या खणजे को गुलाबी गुल, मता महबूब थी पए हूअ महीने हिन भलारे, खुदाई माठ में आहे असीं पिण माठ में आहियूं, खुदाई माठ में आहे असीं पिण माठ में आहियूं, मज़ो कुझु कोन पियो ॾिसजे कंहिं बि छो नज़ारे में, संदसि ॻलड़नि में थी पसजे मूंखे माठ जी ख़ुशबू, पिरीअ जो पघर घुरबल आहे असांखे हिन सियारे में, अलाए छो मोह लथल आहे वेठी आहे वेस कारे में, निहारे हूअ पई मूंखे चवे मिलाए ॾिनी चाह में चाह जी चाशनी चाह में, हुन चपन साण कई हुई मिठी, हुन चपन साण कई हुई मिठी, कंहिं चयो खंडु हुई चांहि, हुन चपन साण कई हुई मिठी, कंहिं चयो खंडु हुई चांहि में, ऐं साथ तुंहिंजे जी सुरहाण हुई, साथ तुंहिंजे जी सुरहाण हुई, रंग हा शाम जी चांहि में,
ऐं साण हिकिड़ी चुमी थी खपे साण हिकिड़ी चुमी थी खपे छा रखियो आहे रुखी चांहि में साण हिकिड़ी चुमी थी खपे छा रखियो आहे रुखी चांहि में कंहिं मिलाए ॾिनी चांहि में चाह जी चाशनी चांहि में तुंहिंजे गुदीअ जी मिटी मेड़े पंहिंजो काबो ठाहियो दिल जे मुक़दस मोहबत ख़ातिर मस्जिद मंदर ठाहियो बिज बि फुटंदो नेठ फुटंदो बिज त फुटंदो नेठ त फुटंदो हर कायो आहे सुहारनि जी सूंह वधे छल सुहारनि जी सूंह छल वधे तिन जो हुस्न उभायो आहे तुंहिंजे सूंह सहेड़ण ख़ातिर तुंहिंजे सूंह सहेड़ण ख़ातिर गाह ॾुखनि जो गायो आहे कंहिंसां नफ़रत करे न सघंदुसि कंहिंसां नफ़रत करे न सघंदुसि छो जो तोखे चाहियो आहे केरु निभाए कंहिंसां अॼुकल्ह केरु निभाए कंहिंसां अॼुकल्ह तोसां पोइ बि निभायो आहे शाल वधे सच सूंह मोहब्बत शाल वधे सच सूंह मोहब्बत उम्र सजी नहीं चाहियो थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यार करे ऐ तो थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यार करे ऐ लुढ़क लड़ी प्यार करे ऐ तो पोइ केरु असांजो तो पोइ केरु असांजी लदो सुपरी सार ऐं लदो सुपरी सार लुढ़क लड़ी प्यार जिंदगी तुंहिंजे हथां माराए जिंदगी तुंहिंजे हथां माराए वक़्तु मूंखे छॾियो हार गुनगुनाए नथी छो तन्हाई गीत को ज़िंदगीअ जो ॻाराए जो पाछो टके पियो उस में वेस को छांव जो पाराए साल तुंहिंजे हथां वयुसि उडड़ी साह फाटल खे कोत सिदराए ज़हन मुंहिंजो ज़रियूं ज़रियूं थी वियो ज़हन मुंहिंजो ज़रियूं ज़रियूं थी वियो तुंहिंजे ख़्यालनि जी दित सां टकराए ज़िंदगी तुंहिंजे हथां माराए वक़्तु मूंखे हवाऊं त केदी कॾहिं कोन थींदियूं हवाऊं त केदी कॾहिं कोन थींदियूं भली ज़ोर केॾा अवां बसि लॻायो हवाऊं त केदी कॾहिं कोन थींदियूं भली ज़ोर केॾा अवां बसि लॻायो वफ़ाऊं त केदी कॾहिं कोन थींदियूं भली ज़ोर केॾा अवां बसि असांजे जियापे ते पहिरां हणो भल ज़ुबानुनि खे ताला हणो भल असांजे जियापे ते पहिरां हणो भल ज़ुबानुनि ते ताला सदाऊं त केदी कॾहिं कोन थींदियूं भली ज़ोर केॾा अवां बसि लॻायो इहे जेल थाणा हटाए न सघंदा इहे जेल थाणा हटाए न सघंदा असांजा अज़म ई मिटाए न सघंदा घटाऊं त केदी कॾहिं कोन थींदियूं भली ज़ोर केॾा अवां बसि लॻायो सदा सुहिणी सूरत आहे हर कंहिंखे वणंदी तस्वर असांजी दिलि किथे का मुड़ंदी निगाहूं त केदी कॾहिं कोन थींदियूं भली ज़ोर केॾा अवां बसि लॻायो कुझु न खणी